साथियों, आओ आया तव्हांजो होस्ट काशान। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदसि अंगूर जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। अंगूर खां केरु वाक़िफ़ न हूंदो। अंगूर हिकु आम मिलंदड़ मेवो आहे जेको तमामु घणो मज़ेदार हूंदो आहे, पर उहा ॼाण तमामु थोरनि माण्हुनि खे आहे त अंगूर हिकु वल आहे। अंगूर जो मेवो हिकु क़िस्म जी वल मां मिलंदो आहे, जेका वल अक्सर करे जाबलू ऐं थधनि इलाइक़नि में थींदी आहे, पर कुझु बाग़बान शौक़ ख़ातिर गरम इलाइक़नि में बि काहींदा आहिनि। अक्सर करे अंगूर जी वल वणनि जी टेक ते चढ़ंदी आहे ऐं वण खे ईअं वकोड़े वेंदी आहे जो ईअं पियो लॻंदो ॼण अंगूर जो वण हुजे। अंगूर जी वल लाइ पंजाब में छपरियूं ऐं मनू जोड़े उन ते वल चढ़ाए छॾींदा आहिनि। अंगूर जी वल में अंगूर जा छुगा थींदा आहिनि जेके वल मां लटकंदे नज़र ईंदा आहिनि। अंगूर खे सिंधी में ड्राख बि चइबो आहे। अंगूर साओ हुजे त ड्राख, पर जे सुकी वञे त उन मां मुनका किशमिश जुड़ी पवंदी आहे। अंगूर जो मेवो लज़ीज़ हुजण सां गॾु केतिरनि ई तवानाई बख़्श अंसरनि सां भरपूर हूंदो आहे। अंगूर जो मेवो दिलि, दिमाग़, जिगर ऐं बुकियुनि खे तवानाई मुहैया कंदो आहे। अंगूर में पोटाशियम, कैल्शियम, फास्फोरस जी लोणियाट खां सवाइ विटामिन ए, विटामिन बी, विटामिन डी बि शामिल हूंदो आहे। अंगूर मां जेको देसी शराब ठहंदो आहे उन जी अहमियत बि तमामु घणी हूंदी आहे। अंगूर जा केतिरा ई क़िस्म आहिनि जेके रंग, ज़ाइक़े ऐं साइज़ जे हिसाब सां बि सुञाता वञनि था, जिन मां सुंदर खानी, हुसैनी, वॾो तूर ऐं मस्कत बि मशहूरु आहिनि।